नाज़रीन बुलेटिन के आगाज़ में अवां खे ॿुधायूं चीनी कंपनी तरफ़ां थर ब्लॉक 1 के भरपासे में 2 किलोमीटर ताईं माण्हुनि जी अच वञ ते पाबंदी जो मुतालबो कयो वियो आहे। थरकोल ते कम कंदड़ चीनी कंपनी सिंध सरकार के ख़त लिखी छॾियो। ख़त में ॼाणायो वियो आहे त चोरी जी वारदातुनि बाबति शिकायतुनि बावजूद ज़िला इंतज़ामिया को भी नोटिस न वरितो। चीनी कंपनी तरफ़ां थर ब्लॉक 1 के भरपासे में 2 किलोमीटर ताईं माण्हुनि जी अच वञ ते पाबंदी जो मुतालबो कयो वियो आहे। थरकोल ते कम कंदड़ चीनी कंपनी सिंध सरकार के ख़त लिखियो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त चोरी जी वारदातुनि बाबति शिकायतुनि बावजूद ज़िला इंतज़ामिया को भी नोटिस न वरितो। थरकोल ब्लॉक 1 में 2 किलोमीटर के मुफ़ासिले ताईं अण लाॻापियल माण्हुनि जी अच वञ ते पाबंदी लागू कई वञे। चीनी कंपनी तरफ़ां थर ब्लॉक 1 के भरपासे में 2 किलोमीटर ताईं माण्हुनि जी अच वञ ते पाबंदी जो मुतालबो कयो वियो आहे। थरकोल ते कम कंदड़ चीनी कंपनी सिंध सरकार के ख़त लिखी छॾियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर फ़कीर सलीम का। जी फ़कीर सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? थरकोल ब्लॉक 1 ते बिजली के हवाले से जो कम कंदड़ चाइनीज़ कंपनी शंघाई है उन जो चेयरमैन पारा सिंध हुकूमत के ख़त लिखियो वियो आहे। चेयरमैन है मेंग डोंगहई उन पारा जो तवानी वाले खाते ख़त लिखियो वियो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त थरकोल ब्लॉक 1 ते जेके चोरन ऋण मारे ॾिनो आहे उते जे मक़ामी माण्हुनि ज़िले इंतज़ामिया के बार बार चवंदा रहियूं, कोशिश कंदा रहियूं, पर उनके बावजूद का कामयाबी ना मिली ऐं मक़ामी माण्हू जेके आहिनि सो उहे चोरियूं करे आहिनि। हुन सिक्योरिटी ख़दशनि जो भी उनमें इज़हार किया है त थरकोल ब्लॉक 1 के बिल्कुल सामू जेका गैर कानूनी कंस्ट्रक्शन थियल है सरकारी ज़मीन ते उहा सिक्योरिटी थ्रेट है। हुन पंहिंजे ख़त में ॼाणायो आहे त जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते चइनि हंधनि तां जेके मक़ामी माण्हुनि के लंघ ॾिना विया हुआ, उहे लंघ उन मां हिकु लंघ जेको सिर्फ़ु बंदि कयो वियो आहे, बाक़ी समूरा लंघ जीअं जो तीअं खुलिया पिया आहिनि, जॾहिं त उन ई तां जेका आहे सो चोरियूं ऐं ॿियूं वारदातूं थी रहियूं आहिनि। ख़ुदि उहे जेके लंघ आहिनि उहे बि हिकिड़ा सिक्योरिटी थ्रेट आहिनि। हुन इन में बि ॼाणायो आहे त 3 जनवरी ते ॻोठ वरवाई जे दलपाड़े जे ऐं 6 फरवरी ते ॻोठ भावे जे तड़ जे रहवासियुनि पारां बिजली जो तारूं चोराई वियूं। उनजो जेको मामिलो हल न थी सघियो ऐं इंतज़ामिया जेका आहे सो उन्हनि खे रोकण में नाकामयाबी आहे। हुन ॼाणायो आहे त जेको 2 किलोमीटरनि ताईं जेके थरकोल ब्लॉक 1 की जेका पसगर्द आई है उन ताईं अण लाॻापियल माण्हुनि जी जेका अच वञ है उन ते मुकमल तौर ते पाबंदी लागू कई वञे ऐं जेके बि गैप्स आहिनि जेके खारदार तारूं जिते न आहिनि लॻल उते खारदार तारूं लॻाए ऐं समूरा जेके मक़ामी माण्हुनि जा लंघ आहिनि जेके मक़ामी माण्हुनि जे चवण ते छॾिया विया हुआ उहे फौरी तौर ते बंदि कया वञनि ऐं सिक्योरिटी फराहम कई वञे त जीअं हू पंहिंजो कमकाज जारी रखे सघनि। ख़त में ॼाणायो वियो आहे त जेकॾहिं इंतज़ामिया इन क़िस्म जा इंतज़ाम न करे सघी त पोइ हू जेके घुर्बल टारगेट आहिनि उहे अचीव न करे सघंदा। ॿिए तरफ़ सिंध हुकूमत जो जेको तवानी वारो खातो आहे उन ई इन ख़त खां पोइ जेको घरू खाते जो सेक्रेटरी आहे उन के DIG मीरपुर ख़ास, कमिश्नर मीरपुर ख़ास, डिप्टी कमिश्नर थर पार्कर ऐं DG थरकोल अथॉरिटी के ख़त लिखियो आहे, जंहिंमें हुन ॼाणायो आहे त जेके चाइनीज़ जेका कंपनी आहे उन ई जो जेको चेयरमैन आहे उन जा जेके मुतालबा आहिनि उन तहत फौरी तौर ते उनखे सिक्योरिटी फराहम कई वञे ऐं उन जा घुर्बल इंतज़ाम कया वञनि त जीअं हू पंहिंजो कमकाज जारी रखी सघनि। जी, महिरबानी।